सच में मूंखे हुन सां मोहबत थी वई आहे। हाँ थी वई आहे। तो मूंखे धोखो छो ॾिनो? धोखो मां न ॾिनो पर तो ॾिनो। कहिड़ो धोखो? मूंखे क़ैद करे। पर कैद में तो तूं पाण आहे। मां त तुंहिंजी दिलि खटण चला आया हुयसि। पोइ तूं आ खटे वरिती? जेकॾहिं न खटिया हा त पोइ तूं मुंहिंजे लाइ एतिरो परेशान न हुजे हा। मुंहिंजी परेशानी जो तो वटि कहिड़ो इलाज आहे? तुंहिंजी परेशानी जो इलाज आहे आज़ादी। पर मां त आज़ाद आहियां। तूं मोहब्बत जी क़ैद में आहे ऐं मां तुंहिंजी। मां तोखे आज़ाद करायां, छा मां आज़ाद थी वेंदसि? तोखे मां न इश्क क़ैद कयो आहे। उहो किथे मिलंदो? मुंहिंजी दिलि में। तूं धोखो आहीं। तुंहिंजी ॻाल्हियुनि ते मां एतबार कोन कंदसि। ठीकु आहे त पोइ मां वञा थो। जॾहिं तोखे मुंहिंजी ॻाल्हियुनि ते एतबार ईंदो मां पोइ ईंदुसि। न न, तूं न वञ। तूं काथे आहीं? तोखे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधणी पवंदी। मां मोहबत कंदी आहियां तोसां। मूं पंहिंजो ज़िद छॾियो। ही छो तो मूंसां ईअं करे? मां बि त मोहबत कंदी आहियां। ॿीहर मिलंदो त कोन ॻाल्हाईंदीमांसि। जी मां तड़पां थी, पाण बि ईअं तड़पे त ख़बर पएसि। चाची मूंखे तूं चयो हो त अॼु अमाड़ी वञण लाइ इजाज़त मिलंदी, पोइ मां वञा? हा धीअ, हल त तोखे मां पाण छॾे अचां। मूंखे ख़बर आहे त तोखे हिन घर में वेहण लाइ कोन ईंदो। घर जो को कमु अथव त ॿुधायो, उहो मां करे थी ॾियांव। बाक़ी बेकार हिते रही करे मां बोर थी वेंदी आहियां। चाची तूं पारस खे छॾे उते, पोइ तूं सोरठ ॾे हली वञजांइ। उन जे मथे ते हथ रखजांइ। हा खातू, मां सोरठ ॾे वेंदसि, पर मां उनखे को बि दिलासो नथी ॾेई सघां। मूं सांवल जे मथां ज़ोर रखियो आहे। हू अॼु अकबर खान ॾे निकिरी वेंदो। ई त ख़ाली सोरठ खे दिलासा ॼणा आहिनि न, बाक़ी सॼो ॻोठ नाउमीद थी वियो आहे। अदा बि इहा ई ॻाल्हि करे पियो त चाकर खान मारियो वियो आहे। अलाह साईं उनखे हयाती ॾींदो। बाक़ी इहे कूड़ियूं अफ़ायूं आहिनि। हू वॾो ज़ालिम माण्हू आहे, उन मां का बि चङाई जी उमेद नथी रखी सघिजे। चाची उमेद त पंहिंजे रब में आहे। सोरठ जो घर उजड़ण खां उहो ई बचाईंदो। पारस उथी त तोखे पंहिंजी अम्मा वटि छॾियां त पोइ मां सोरठ ॾे हली वेंदसि। जेका छोकिरी घर कंदी आहे न त हू पंहिंजे मुड़ुस जे लाइ परेशान बि थींदी आहे, पर हीअ छोकिरी त घर त कॾहिं बि कोन कंदी। अदा दिलावर, चाकर खान जे बारे में मां इलाही ख़बरूं ॿुधियूं आहिनि। जेका बि ॻाल्हि आहे मूंखे ॿुधायो, लिकाइण जी का बि ज़रूरत न आहे। भाॼी मां पाण असल हक़ीक़त खां अणॼाण आहियां। का बि ख़बर नथी पए सोट ज़िंदा बि आहे या मारिजी वियो। हिन वक़्तु समूरी ताक़त तुंहिंजे हथ में आहे। तो छा कयो अकबर खान खे? भाॼी करण लाइ त मां घणो कुझु करे सघां थो, पर सोचां त शायदि सोट अञा ज़िंदा हुजे ऐं मुंहिंजी जवाबी कार्रवाई में अकबर खान वारा कावड़ में अची सोट खे मारे न छॾीनि। तोखे पूरी पका आहे त चाकर खान ज़िंदा आहे? भाॼी जंहिं ॾींहुं सोट जे ज़िंदा हुअण जी उमेद ख़तम थी वई न, उन ई ॾींहुं अकबर खान जे पूरे ॻोठ खे साड़े राख करे ॾींदुसि। बसि हिन वक़्तु मां बेवस उन लाइ आहियां जो सोट खे छॾाइण जी कोशिशि पियो करियां। अदा मूंखे पूरी हक़ीक़त मालूम करे ॿुधा। जे चाकर खान मरी वियो आहे त उन जे मौत जो सदमो बर्दाश्त करे वेंदसि। बाक़ी कूड़े जे सहारे त मां ज़िंदगी नथी गुज़ारे सघां। मालक साईं सोट जे सिर ॾांहुं ख़ैरु कंदो। ॾींहं ॿिनि में मां तोखे पूरी हक़ीक़त ॿुधाईंदुसि। ठीकु आहे भाॼी?
अकबर खान बाबा सिंध के हमलो कयो सिकू आहे सिकू तव्हां मूंखे छॾियो वञो न कमीणे जे पोयां वञो सावल खाना काॾे निकिरी पिया हो? वञूं था अकबर खान जी तरफ़। मूं ॿुधो आहे त अकबर खान जे मथां हमलो थियो आहे। हमलो? छा? हा सावल खान, अकबर खान खे अस्पताल खणी आन। अकबर खान जे मथां कंहिं हमलो कयो आहे? ॻाल्हियूं इहे थियूं हलनि, हमलो तव्हांजे ॻोठारनि करायो आहे, वधीक ख़ुदा खे ख़बर आहे। तमामु ग़लति, तमामु ग़लति। असां ॻोठ जी जेतिरियूं दुश्मनियूं ख़तमु करणु था चाहियूं ओतिरियूं वधंदी थियूं वञनि। सावल खान शैतान माण्हू कॾहिं बि अमन न आहिनि चाहींदा। आख़िर इहो केरु थी सघे थो? सुठो इन दिलावर खां सवाइ जो केरु आहे जेको अकबर खान जे मथां हमलो कराईंदो? जेकॾहिं ईअं आहे त पोइ सम्झ दिलावर खान हथु ॾेई पियो त चाकर खान खे माराए। जेकॾहिं ईअं थियो त छा था सम्झो? अकबर खान छॾींदो चाकर खान खे? सुठो अकबर खान जे तरफ़ हलणु हाणे बेकार आहे। सही त चई, त पोइ मुंहिंजो ख़्याल आहे त वापसि हलिजे ऐं हली दिलावर खान खां पुछूं था त आख़िर थियो छा आहे। अचो। हेलो, छा अकबर खान ते हमलो थियो आहे? बचाव थियो आहे या क़ातिल पंहिंजो कमु करे? मां हाणे वेठा छा थियो मंसूर खान? दिलावर खान सिकू पंहिंजो कमु ॾेखारियो। उमेन त अकबर खान बची वियो हूंदो। सिकू त हुनखे मारे सघे पियो, पर हिकु ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे त हुनखे बचाव वारो धकु कीअं आई? जेकॾहिं अकबर खान मरी पिया न त पोइ सौट खे बि ज़िंदा हू न छॾींदा। दिलावर खान हुननि त चाकर खान खे मारे छॾियो आहे। इहो सभु कुझु हुननि तोखे ऐं मूंखे ॿुधाइण लाइ कयो आहे। पर मंसूर खान मूंखे उमेद आहे सौट चाकर खान ज़िंदा आहे। इन जो मक़सदु त तूं अकबर खान जे अॻियां इहा ॻाल्हि ज़ाहिर करे छॾी आहे। जेकॾहिं चाकर खान मारियो हुयो न, तूं बि असांजी पहुच खां परे न आई। हा मंसूर खान, मां अकबर खान खे मारणु नथो चाहियां। मां त बसि हुनखे मौत जो ख़ौफ़ थो ॾियणु चाहियां। जी हू मौत जो ख़ौफ़ ॾिसी बसि इहो महसूसु करे त चाकर खान जो मौत बि अकबर खान लाइ ख़तरो बणिजी सघे थो। अकबर खान खे अस्पताल खणाए विया आहिनि, मां हुन तरफ़ वञी रहियो आहियां। वधीक हाल वाल मां तोखे राति जी ॾींदुसि। अम्मा, जॾहिं जॾहिं बाबा ते का मुसीबत ईंदी आहे तूं नमाज़ पढ़ी हुन लाइ दुआऊं घुरंदी आहीं। असां सभिनी जो सहारो रब पाक आहे। दिलि सां हुन खां जेका बि दुआ घुरंदी आहे न त क़बूल थी वेंदी आहे। पोइ मूं लाइ बि दुआ घुरंदी कर। धीअ,
तो लाइ त मां हर वक़्तु दुआऊं घुरंदी रहंदी आहियां। अम्मा मूं लाइ ज़िंदगी जी दुआ न घुर, मूं लाइ इहा दुआ घुर त बाबा जंहिंजी मौत जी ख़बर असांखे ॾिनी आहे हू ज़िंदा हुजे। तूं उन जे लाइ एॾी परेशान छो आई मुंहिंजी अम्मा? मूं हुन सां धोखो कयो, धोखे सां हुनखे हिते क़ैद कयो। हाणे मां नथी चाहियां त मुंहिंजे धोखे जे करे हू मारियो वञे। पर कोमल, तुंहिंजे पीउ त हुनखे मारे छॾियो आहे। पोइ मां बि सॼी ज़िंदगी सुकून में न गुज़ारे सघंदसि। हुनजो रूह मुंहिंजो पीछो कंदो रहंदो ऐं मुंहिंजी सॼी ज़िंदगी इन पछताव में ई गुज़री वेंदी त जे मूं मथां भरोसो कयो मां हुनखे ई धोखो ॾिनो। बेवफ़ा हू न, मां हुयसि बेवफ़ा। बेवफ़ा हू न, मां हुयसि हुन सां धोखो कयो। या अल्लाह तोखे पारता, तोखे पारता। दरअसल मूंखे कुझु कमु आहे, मूंखे निकिरणु खपे। मूंखे तव्हां सां कुझु ॻाल्हाइणो आहे। मुंहिंजी ॻाल्हियुनि ॿुधण खां सवाइ तूं हितां वञी नथुसि। सावल ख़ान, तोखे जेको कुझु ॻाल्हाइणो आहे न त मूंसां ॻाल्हाए। असांजे मसइलनि में हिन जो कुझु बि न वञे। जेको मूं चयो अंदाज़ो आहे न दिलावर ख़ान, असांजे अकबर ख़ान जे विच में जेका दुश्मनी जी बाहि भड़की रही आहे, उन बाहि खे फूका ॾियण वारो को ॿियो न, ही शख़्स आहे। ही सावल होश में रही ॻाल्हायो। अजायो अहिड़े क़िस्म जा इल्ज़ाम मूं मथां न ॾियो त बहितर आहे। मां कॾहिं बि आगाज़ बर्दाश्त न कंदुमि। छा जा इल्ज़ाम? हाँ, मंसूर ख़ान, छा जा इल्ज़ाम? ये इल्ज़ाम न पर हक़ीक़त आहिनि त जेका आहे असांजे विच में दुश्मनी जी बाहि भड़की रही आहे न, हिनखे पेट्रोल हारण वारो तूं आहीं। तूं ऐं हीउ दिलावर ख़ान बि हथ वठी रांदियूं पियो थो खॾे थी जीअं चाकर ख़ान मरे भेण सॼी मिल्कियत जो अकेलो वारिस थी नांग पड़जी मथां थी वे। थोरो होश सां ॻाल्हाए सावल ख़ान। चाकर ख़ान मुंहिंजो सौट आहे, सौट। उन लाइ मां पंहिंजी जान त ॾेई सघां थो, पर हिन मिल्कियत ख़ातिर उनखे माराए नथो सघां। हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, जेकॾहिं तूं वाकई चाकर ख़ान जो हमदर्द हुजी हा त चाकर ख़ान जी ख़ातिर तूं ईअं वञी अकबर ख़ान जे मथां हमिलो न करी हा, ॻाल्हियूं करी हा, को रस्तो कढी हा, कंहिं न कंहिं तरीक़े सां उनखे बचाइण जी पूरी कोशिशि करी हा, पर तो ईअं न कयो दिलावर ख़ान। अकबर ख़ान खे मौत जो ख़ौफ़ ॾियणु लाज़मी आहे, तॾहिं ई हू ॻाल्हियुनि में ईंदो। मूंखे पूरी पका दिलावर ख़ान त इहे सोणियूं सलाहूं तोखे हिन तुंहिंजे सॼण ॾिनियूं, जेको रिढ जी खल में हिकिड़ो पखिड़ आहे। पखिड़ न सिर्फ़ु हे तुंहिंजो, पर ॾिस जांइ वेही, ॾिस जांइ दिलावर पंहिंजे अखियुनि सां त हे अकबर ख़ान जे हथां चाकर ख़ान सां गॾु तुंहिंजो शिकार कराईंदो। तॾहिं तूं चवां त कुझु दिमाग़ खां कमु वठ दिलावर ख़ान, कुझु अकुलदार, छो त तुंहिंजे हर खयल क़दम जो प्लान अकबर ख़ान तुंहिंजे सौट चाकर ख़ान खां वठंदो। सम्झ, जेकॾहिं तूं चाकर ख़ान जो सॼण आहीं त ॻाल्हियुनि जो को रस्तो कट। बाक़ी जेकॾहिं तूं चाहीं थो त हिन सॼे जागीर जो मालिक तूं थी त पोइ चाकर ख़ान खे माराए हिन दुश्मनी खे भले अॻिते वधाईंदो रह, जंहिंजो अंजाम इताम चाकर ख़ान जो मौत ई थींदो। मौत त कारे पाणी जा खूह ऐं मुनाफ़िक़नि जा बूह कॾहिं जो मिठा न आहिनि। ही कॾहिं खां वठी चाकर ख़ान जो सॼण बणियो आहे। इहो ई शख़्स आहे जंहिंजे करे सौट चाकर अॼु मुसीबत में आहे। लॻे थो हिते मुंहिंजी मदद करण जे लाइ केर बि न ईंदो। मूंखे पंहिंजी मदद पाण करणी पवंदी। कहिड़ी बि सूरत में मूंखे हिन ॻोठ मां निकिरणो पवंदो। हा, न त मां मारियो वेंदुसि। हा, मूंखे निकिरणो पवंदो।
मूंखे घर में विहारे विहारे मुंहिंजो अछावार त करे छॾिया अथव। इन खां सुठो आहे बाबा खे चई मुंहिंजो हक़ बख़्शराए छॾियो। हिन उमिरि खां पोइ कहिड़ी शादी थींदी? मुंहिंजे हथ में हुजे त मां तुंहिंजी सुभाणे ई शादी कराए छॾियां। बाबा तोखां ऐं मूंखां ज़ोर नाहे। जेकॾहिं तूं मामा खे चवंदीअ न त उहो बि असांजो ई साथ ॾींदो। जेकॾहिं अदा सां थी ॻाल्हि कयां त उहो थो चवे त सुणी जो निकाह शेरल सां करायां। अम्मा मां शादी सिकूअ सां कंदमि, न शेरल सां न ई कंहिं ॿिए सां। इन ॻाल्हि ते तुंहिंजो पीउ कोन बीहंदो, न वरी मामा। वरी जेकॾहिं सांवल वारनि खे ख़बर पवंदी न त उहे अलॻि सां बाहि ॿारींदा। मूंखे त ख़बर ई नथी पए त तुंहिंजे नसीब में छा लिखियलु आहे। अम्मा औलाद जा नसीब पीउ मां जे अमरनि सां जुड़ियल हूंदा आहिनि। पिणे जे अरकाननि जी तो ख़बर आहे न मां। बाबा कॾहिं बि नाहे चाहियो त उनजी औलाद ख़ुशि रहे। हा मां, इहो मोह सदाईं पंहिंजे लाइ जीअंदो आहे। उनखे पाण खां सवाइ ॿिए कंहिंजो बि ख़्यालु न आहे रहियो। राति बाबा अचे त उन सां साफ़ साफ़ ॻाल्हाए छॾ, पोइ बाबा मने थो या न। तूं बसि मुंहिंजो साथ ॾिजांइ, पोइ मां ॼाणा मुंहिंजा नसीब। सुठ सॼो ॻोठ तोखे किराइण जे चक्कर में आहे ऐं उहे नथा चाहिनि त हिते को अमन थिए। हा वॾा, अकबर ख़ान जे मथां हमिलो छा थो साबित करे? वर्ष इहा त पका आहे त अकबर ख़ान ते जेको हमिलो थियो उहो करायो दिलावर ख़ान। पाण छो करायईं, कंहिंखां करायईं, इहा अञा पक नथी पए। सुठ ज़ाहिर तो सभु असां सां गॾु आहिनि, पर कंहिंखे बि ख़ैरु ख़्वाह न सम्झंदा। पोइ इहो सिक्कू हुजे, शेरल हुजे या हाशिम हुजे, सभु जा सभु एॾा कमड़ा निकिरंदा, मूं त इहो कॾहिं सोचियो ई कोन। दिलावर ख़ान जी इहा चाल आहे त चाकर ख़ान खे मारियो वञे ऐं सॼे ॻोठ खे तुंहिंजे ख़िलाफ़ु बीहारियो वञे त जीअं उहो पग पंहिंजे मथां रखी सघे। पोइ दिलावर ख़ान पाण पग ॿधी वेही रहे। इधर पैसे जे ज़ोर ते दिलावर ख़ान ॻोठ वारनि जो ज़मीर ख़रीद करे चुको आहे। तूं सही थो चईं वारस, ॾुखियो दौर आहे, केरु बि कंजो कोन्हे। पैसे ते हर माण्हू पंहिंजो ज़मीर खपाए वेठो आहे। छो त हाणे जेको बि कुझु करिणो आहे तोखे पंहिंजे ॿाहनि जे ज़ोर ते करिणो आहे, छो त हिते असांजो को बि हमदर्द न आहे। हा यार, अंधो एतमाद करे मां सभिनी खे पंहिंजो सम्झी वेही बसि। पर हाणे अखियूं खोलणियूं पवंदियूं, सॼाणे दुश्मन जी परख रखणी पवंदी न त वॾो बबो खणंदासीं। असां सां ताल जे वक़्तु आहे न त असांजो त साह ई निकिरी वियो। कुझु कोन थियो आहे, मामूली ज़ख़म, गोली जिस्म खे छुई करे निकिरी वई आहे। केरु आहे बाबा साईं जेको तव्हांखे मारणु थो चाहे? बाबा, हू मूंखे मारणु नथा चाहिनि, बल्कि ड्रेजाइणु चाहिनि था। आख़िर उहो चाहिनि छा था? चाकर ख़ान जी आज़ादी। बाबा पोइ उनखे आज़ादु करे छॾियो। अमां जेकॾहिं चाकर ख़ान मुंहिंजे क़ैद में ज़िंदा हुजे हा त मां ज़रूरु हुनखे आज़ादु कयां हा, पर हुनजा त अडाई गरी विया। छा बाबा त सच में चाकर ख़ान खे मारे छॾियो? न बाबा न, इहो धोपो आहे। हो चवंदो हो त कोमल तूं हाराए चुकी आहे। तूं मुंहिंजी मोहब्बत जे हथां हाराए चुकी आहे, पर तूं कॾहिं बि मुंहिंजी मोहब्बत जो इज़हार कोन कंदी, छो त तूं ज़िद्दी आहे। नंढपण खां वठी तोखे हार पसंदि न आहे। हाणे उन ई ज़िद जे हथां मजबूर थी तूं मूंखे माराए छॾींदीअं, पोइ पंहिंजी फतह जो ऐलान कंदी, पर असल में उहा तुंहिंजी शिकस्त हूंदी कोन। वो नथो मरी सघे, तव्हां हुनखे नथा मारे सघो। उनजी मौत मुंहिंजी शिकस्त आहे। हू नथो मरी सघे, तव्हां हू नथा मारे सघो, था मरी सघे। साईं, हिनखे यकीन ॾियारणो पवंदो त चाकर ख़ान ज़िंदा आहे। हुनजी मौत जो ॿुधी हीअ त पंहिंजा होश हवास विञाए वेहंदी। मूंखे त इहो बि ख़ौफ़ आहे त किथे डिप्रेशन जो शिकार थी ख़ुदकुशी न करे विझे। राणी, तूं कोमल खे संभाल, अॻिते मां बि ख़्यालु कंदुसि त हिते कंहिंजे बि मौत जो ज़िक्र न थिए। ख़ासि करे त चाकर ख़ान जे मौत जो ज़िक्र त कॾहिं बि न थियणु घुरिजे।
ही कमीनो त भॼी वियो। सोराब जेकर वापसि हलंदासीं त रेस अकबर खान होश मां निकिरी वेंदो। हाँ सोराब, असांजे हथनि मां हिकु हर मां बि भॼी निकिरी वियो। हा बाबा, हली रेस खे ॿुधायूं था। गाॾियूं कढी जंग तरफ़ हलूं था। हा हा, हलण जी कयो। हाणे अचो निकिरो। यार हाशिम, अॼु यार हिकिड़ो नेकीअ जो कमु कयो। कमु इहो आहे त गरम शीख खणी मुंहिंजी खुड़ी नंब त को निभा गुलाए त मां त मोचड़ा खाई खाई मरी वेंदुसि। हाणे जेको थाबो खाई थो किरे, हण रूंडे जे मथां त रूंडे धिको ॾिनो। मूं ते हाणे इहो इल्ज़ाम नाफ़िज़ थियो आहे त मूं दिलशेर ऐं मुराद जा कन भरे अकबर खान जे मथां ब्लास्टिंग कराई आहे। पर हाणे त बाबा सोशल मीडिया ते खुले आम अची वियो आहे त बाबा इहो कमु असांजो न आहे। को ॿियो माण्हू पंहिंजे फ़ाइदे वठण लाइ इहो कमु कयो अथई। इहो कमु दिलावर खान करे पियो। बाक़ी कंहिंजे हथां अकबर खान जे मथां हमलो कयो अथसि, इहा जांच करणी पवंदी। पहिरें बहाना आसरो हुयो त असां पंहिंजे छोकिरनि खे बचाए वठंदासीं। हाणे त रुपए जो रुपए पक थी वियो आहे त असां पंहिंजे छोकिरनि जा उतां लाश आणींदासीं। बाबा, अकबर खान में उमेद करण अजाई आहे त हू दिलशेर ऐं मुराद खे ज़िंदा छॾींदो। बाक़ी जेकॾहिं सावल खान साथ ॾिए न त पोइ सभु गॾिजी अकबर खान जे ॻोठ मथां हमलो करे मुराद वारनि खे छॾाए सघूं था। बलाड़े शींहं जा पुट, होया ओया हिम्मत ॾेखार। बाबा, ॻाल्हि इहा आहे त सावल खान मिड़े तुंहिंजी टके पैसे जी ॿुधंदो। भई मां न वियो सास, ॼण चिटे ते चिणग रखीमांसि। एतिरो आसानीअ सां शेरल जी बि कोन मञींदो। बाबा, वरी बि मां कोशिशि कयां थो, पूरो ज़ोर लाईंदुसि। मताब सावल खान असांजी मदद करे। चङो कयो आहे त हू चङे हुअण जो फर्ज़ बि निभाईंदो। सावल खान जूं ॻाल्हियूं ॿुधी मुंहिंजो शक बि तो मथां वञे थो। दिलावर खान, किथे तूं सच में पंहिंजे सोट खे माराइण त नथो चाहीं? सावल खान, तुंहिंजो बि दिमाग़ ख़राबु करे छॾियो आहे। छा मां पंहिंजे ई सोट खे माराईंदुसि? पोइ अकबर खान वटि ॻाल्हियुनि लाइ छो नथो हली? अकबर खान जेकॾहिं ॻाल्हियुनि में ईंदो त मां हुन सां ज़रूरु ॻाल्हियूं कंदुसि। बाक़ी तूं छा थो सम्झ? अकबर खान मथां हमला कराईंदे पोइ ख़ौफ़ में अची तोसां ॻाल्हियूं कंदो? मौत जो ख़ौफ़ चङनि भलनि जा हवास ख़ता करे छॾींदो आहे मंसूर खान। अकबर खान चाकर खान खे मारे चुको आहे। जेकॾहिं हू ज़िंदा बि आहे न त तुंहिंजो इहो क़दम चाकर खान जे लाइ वॾी मुसीबत खड़ी कंदे। जेका मुसीबत सोट मथां अचणी हुई सा अची वई। इन खां वधीक ॿी कहिड़ी मुसीबत ईंदी? हिन मक़सदु अकबर खान सां ॻाल्हियुनि जी टेबल ते कोन वेहंदे। ज़ोर लाए ॾिस मंसूर खान, जेकॾहिं अकबर खान ॻाल्हियुनि लाइ अचे थो त मां राज़ी आहियां। तव्हां ॿिन्ही जे विच में मां ॻाल्हियूं कराईंदुसि, पोइ चाहे कुझु बि थिए। हर हाल में अकबर खान खे ॻाल्हियुनि लाइ अचिणो पवंदो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।